मुल्क में आज़ादी जो ॾियारो मार्काए हक़ जे सिरहेट क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। ॾींहं जी शुरूआति तोपनि जी इस्लामी उसर जी निमाज़ में मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं। कराची में क़ाइद आज़म जे मज़ार ते गाज़ी तब्दीली वारी पुरवकार तक़रीर। पाकिस्तान नेवल अकेडमी जे चुस्त चईं जथन एसासी गार्ड स्टाफ पर संभाले पिया था। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अवैस जी मज़ार क़ाइद ते हाज़िरी। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अवैस मज़ार ते खुले रखी दुआ घुरी। लाहौर में इक़बाल जी मज़ार ते बि गाज़ी तब्दीली वारी तक़रीब। पंजाब रेंजर्स जे दस्ते पाकिस्तान आर्मी खे चार्ज ॾेई छॾियो। इस्लामाबाद में मोनूमेंट ते झंडो फड़काइण वारी तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, स्पीकर अयाज सादिक शरीक। सुप्रीम कोर्ट में झंडो फड़काइण वारी तक़रीब में चीफ जस्टिस याहिया आफरीदी ऐं ॿिनि जजिस जी शिरकत। इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं गवर्नर हाउस पेशावर में बि झंडो फड़काइण वारियूं तक़रीबूं। भारत जी बिना जवाब सगराई जे जवाब में असां ताहमुल हिकमत ऐं भरपूर क़ुवत सां दिफ़ा कयो। दुनिया ॾिठो पाकिस्तान में चाहे थो पर पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जे तहफ़्फ़ुज़ जी मुकमल सलाहियत रखे थो। सदर आसिफ अली ज़रदारी जो आज़ादी जे ॾियारे ऐं मार्का हक़ जी फतह जे मौक़े ते पैगाम। संदसि इमलाहियत मार्का हक़ में फतह अवाम लाइ नए एतमाद जो ज़रियो बणी। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद आहे पर दबाव अॻियां नथो झुके। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इमलाहियत मार्का हक़ आज़ादी जो ख़ुशियूं ॿीणियूं करे छॾियूं। हक़ जी जंग पाकिस्तानी क़ौम जी दिल में नई उम्मीद ऐं जज़्बो बेदार करे छॾियो। मार्काए हक़ रुको अस्करी फतह न पर ॿ क़ौमी नज़रिए जी सदाकत जी सोभ आहे। हू समूरे सियासी जमातनि ऐं तबक़नि खे दावत ॾिए थो त इतिहाद इतफ़ाक़ ज़रिए क़ौमी मुफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं हथी ॾियण लाइ सरकार जो रस्तो इख़्तियार कनि। पाकिस्तान जे 78वें आज़ादी जे मौक़े ते फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर पारां क़ौम खे वाधायूं। ISPR मौसूफ़ आर्मी चीफ जो जमलाहियत आज़ादी जो ॾियारो साबित क़दमी रोशन मुस्तक़बिल जे अज़्म जी अलामत आहे। अॼोके ॾींहं ते पाकिस्तान जे बानी खे भेटा पेश करियूं था। पाकिस्तान जे बानी जे हौसले ऐं पके अज़्म खे यादि करियूं था। क़ाइद आज़म जी क़यादत में बेमिसाल क़ुर्बानियुनि खे यादि करियूं था। पाक आर्मी वतन जी बुनियाद रखण वारनि खे सलाम पेश करे थी। इलाक़ाई सलामती ऐं आइन जी पासदारी जे ग़ैर मुतनज़ल अज़्म जो बचाव करियूं था। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी पारां क़ौम खे वाधायूं। वॾे वज़ीर मादली शाह ऐं गवर्नर सिंध कामरान टिसोरी जी सूबाई काबीना मेंबरनि सां गॾु क़ाइद आज़म जे मज़ार ते हाज़िरी। वॾे वज़ीर ऐं गवर्नर मज़ार क़ाइद ते गुलर की दुआ घुरी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनामी अमर, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं ॿिनि पिणु हाज़िरी भरी। वॾे वज़ीर मादली शाह जो जमलाहियत सिंध जी सरज़मीन सदाईं क़ौमी ॿधी ऐं रवादारी खे हथी ॾिनी आहे। सिंध जी सरज़मीन तहज़ीब ऐं तमदन जी उमीदनि आहे। हर शहरी खे बराबरी जो मौक़ो ॾियणु संदन मिशन आहे। सिंध हुकूमत पारां मार्काए हक़ 78 जश्न आज़ादी जे मौक़े ते नेशनल स्टेडियम में ग्रैंड म्यूज़िकल शो क़ौमी तराने सां म्यूज़िकल शो जी शुरूआत कई वई। शो में नाले पारा रागी, राहत फ़तेह अली ख़ान, आतिफ़ असलम, सज्जाद अली, हदीका कियानी, कैफ़े खलील ऐं ॿिनि सुर बिखेरिया। तक़रीब में वॾे वज़ीर मादली शाह समेत सियासी समाजी शख़्सियतनि जी शिरकत। जश्न आज़ादी जो केक काटियो वियो।
इस्लामाबाद के जिन्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में योम आज़ादी और हक की जंग के अजीम निशान और पुरवकार तकरीब सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ फील्ड मार्शल आसिम लीची खास मेहमान तो शिरकत स्पीकर कौमी असम्बली सेनेट चेयरमैन एयर चीफ एंड नेवल सरबराह वफाकी वज़ीरन दोस्त मुल्कन के सफ़ीर समेत आसपा भुट्टो और मरीम नवाज़ और शहरन वॾे अंग में शिरकत कई। टीनी हथियारबंद फौज से बदल म्यूजिक बैंड जो शानदार मार्च पास्ट तकरीब में हथियारबंद फौज के परेड और हवाई मुशायरो। केपी में पुलिस से 6 दहशतगर्द हमला 5 एहलकार शहीद 5 जख्मी पुलिस मौजब शिद्दत पसंदन एक ही वक्त अपरदीर लोरदीर पिशावरे बनून में पुलिस के निशान बढ़ायो। DPO बनून जो चमड़ाहे तो पुलिस बहादुरी से जमी मुकाबलो करे हमलो कंदड़न के भजण से मजबूर कयो। इसराइली फौज उतर गजा में हमला वधाए छॾिया। बमबारी में 90 खां मथे फ़लस्तीनी शहीद। गजा की सेहतवारी वज़ारत मूजिब इसराइली फौज उतर गजा में हमला कया। इमदाद वठण लाइ गॾु थियल 37 फ़लस्तीनी भी शहीद थी विया। गजा में रुकावट की सूरत हाल बरक़रार। बुख बिगे 8 फ़लस्तीनी जल जो शिकार। बुख सबब फौत थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 235 थी वियो। हैदराबाद में मुबैना पुलिस मुकाबलो बड़ो भारी मार्ची पिया। मार्ची बिलन की सुञाणप दीदार और मुज़फ़र अली के नालन साथी पुलिस मौसब जवाबदारियों के कब्जे में हथियार हथ कया विया आहिनि।